ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 23 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त जंहिं स्त्रीअ खे उन जो चोॿो पति वठी वियो हो, उन स्त्री पंहिंजा प्राण त्यागे सभिनी ॿियनि स्त्रियुनि खां अॻु वञी श्री कृष्ण भॻवान खे प्राप्त कयो। तंहिं बाद ॿियूं सभई स्त्रियूं भोजन मेवा मिठाई पकवान खणी श्री कृष्ण भॻवान ॾांहुं अची पहुतियूं। श्री कृष्ण भॻवान जा चरण कमल धोई पंहिंजो पाण खे निहाल सम्झी उन जी मोहिणी मूर्त जो दर्शन करण लॻियूं। तंहिं बाद श्री कृष्ण भॻवान उन्हनि सभिनी जो थोरो मञींदे उन्हनि खे चयो त तव्हां कृपया मुंहिंजी शेवा टेल न करियो। तव्हां ब्रह्मणियूं आहियो, मूंखे पाप लॻंदो। अहिड़ी तरह भक्तनि ऐं परमेश्वर जे विच में भक्ति वारे प्यार रस जी अहिड़ी मिठास वारियूं ॻाल्हियूं थियनि थियूं जिन जो बयान पाण खां थी नथो सघे। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 23 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री कृष्ण भॻवान चवण लॻो, तंहिं करे तव्हां पंहिंजे पंहिंजे पतीअ वटि वञो। उहे तव्हां खां कुझु बि दुख न ॼाणी ख़ुशि थींदा। इहा ॻाल्हि ॿुधी सभिनी 24 श्री कृष्ण खां भक्ति वरदान वठी दंडवत करे पंहिंजे आस्थान ॾांहुं हली आयूं। ऐं जंहिं ब्राह्मण पंहिंजी स्त्रीअ खे कोठरीअ में बंदि कयो हो, तंहिं कुर्फ़ खोले ॾिठो त संदसि स्त्री मुई पई हुई। ब्राह्मण ॾाढो पछताए रोवण पिटण लॻो ऐं उन जे अंतिम संस्कार जूं तयारियूं करण में लॻी वियो। उन वक़्तु उहे सभई स्त्रियूं बि अची घर पहुतियूं। मखण प्रभुअ जो दर्शन करे आयूं सेग सुजान, तिन जे दर्शन प्रताप ते ब्राह्मण पातो ज्ञान। हे राजा, वञण वक़्तु ब्राह्मण पंहिंजी स्त्रियुनि ते कावरिया हुआ, पर जॾहिं हू श्री कृष्ण जो दर्शन करे मोटी आयूं तॾहिं उन्हनि जा मस्तक चमकंदा ॾिसी ब्राह्मण चवण लॻा, जंहिं जो दर्शन ब्रह्मा महादेव ऐं ॿिया देवताऊं ऐं रखेश्वर बि जल्द नथा करे सघनि, तंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन करे हिननि स्त्रियुनि पंहिंजो जनम सफल कयो। ऐं असां पंहिंजे अज्ञान सां इहो न ॼातो त यज्ञ ऐं होम जो वठण वारो मालिक केरु आहे। ऐं असां वेद पुराण में बि ईअं ॿुधो हो त पार ब्रह्म परमेश्वर यदुकुल में जनम वठी नंद ऐं यशोदा खे पंहिंजी बाल लीला जा सुख ॾेखारींदो। सो उहो ई श्री कृष्ण बाल लीला करे थो। उन ई ग्वालनि ॿालनि खे भोजन वठण वास्ते असां वटि मोकिलियो हो। असां खां ॾाढी भुल थी जो उन्हनि खे भोजन न ॾिनोसीं। ऐं जंहिं जे ख़ुशि थियण वास्ते असां यज्ञ ऐं होम करियूं था, तंहिंखे रवाजी आदमी सम्झी उन वटि वियासीं बि कोन। पंहिंजे अज्ञान ऐं अपमान जे करे असां मन में दया बि न आंदी। असांजे यज्ञ ऐं तप करण खे धिक्कार आहे जो असां परमेश्वर खे न सुञातो।
असां खां त ही स्त्रियूं भाग्यवान चइबियूं जिन बिना जप तप करण जे परमेश्वर खे सुञाणी भोग लॻायो ऐं उन जे दर्शन करे पंहिंजो जन्म सफल कयो। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह ब्राह्मणनि घणो ई पश्चाताप करे पंहिंजी स्त्रियुनि खे चयो, तव्हीं ॾाढियूं भाग्यवान आहियो जो तव्हांखे पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन मिलियो। वरी उन्हनि ब्राह्मणनि श्री कृष्ण भॻवान खे ध्यान में आणे वेनती कही, हे दीनानाथ, असांजो अपराध क्षम्या करियो। असांजे हृदय में जा अज्ञानता जी मेल ॼमियल आहे तंहिंखे ज्ञान रूपी बाहि सां जलाए छॾियो। जॾहिं अहिड़ी तरह घणी स्तुति ऐं वेनती ब्राह्मणनि कई, तॾहिं श्री कृष्ण उन्हनि जो अपराध पंहिंजे अंदर में क्षम्या कयो ऐं सभिनी स्त्रियनि उन चोॿीअ जे मृतक देह ॾिसी उन जे पतीअ खे चयो त असां तुंहिंजी स्त्रीअ खे श्री कृष्ण जी शेवा में हाज़िर ॾिठो हो। इहा ॻाल्हि ॿुधी उहो मथुरा वियो ऐं पंहिंजी स्त्रीअ खे उते चित्रभुजी रूप सां ॾिसी जॾहिं श्री कृष्ण जे साम्हूं घणा विर्लाप करे रोअण लॻो, तॾहिं श्री कृष्ण भॻवान दया करे उन खे चयो, पंहिंजी स्त्रीअ जी भक्तीअ जे प्रताप करे तूं बि चित्रभुज रूप थी पओ। तॾहिं श्री कृष्ण भॻवान उन्हनि ॿिन्हीअ खे विमान ते विहारे वैकुंठ मोकिलियो ऐं जेके पदार्थ ब्राह्मणनि जूं स्त्रियूं ॾेई वियूं हुयूं से विराए ग्वाल बालनि समेत आनंद सां भोजन कयो। उन वक़्तु श्री दामा चयो, हे नंदलाल, गायूं चरंदियूं चरंदियूं परे हलियूं वेयूं आहिनि, हाणे उन्हनि खे हकले कठो करणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण अहिड़ी त मुरली वॼाई जो सभई गायूं उन ते मोहित थी डोरंदियूं पाणे ई उते हली आयूं। सभई चयो, जय श्री हरि। उन पर वॼाई मुरली गऊं घुरायूं ठाहे, संजा समय घर हलियो बलदेव संदो बाए। जॾहिं श्याम सुंदर बंसी वॼाईंदो बिंद्राबन वटि पहुतो, तॾहिं बिरज बालाऊं पाण में चवण लॻियूं, नंद यशोदा जा वॾा बाग आहिनि जो मुरली मनोहर संदन पुट अची थियो आहे। हे राजा, जंहिं वक़्तु श्याम सुंदर गायनि जी पुठीअ ते हथ घुमाए पंहिंजे पीतांबर सां उन्हनि जो बदन उगियो थिए, उन वक़्तु सुर्ग में कामधेनु गांइ पछताए चयो त परमेश्वर मूं खे बि जेकर बिंद्राबन में जनम ॾिए हा त हूंद मूं ते बि वेंकटनाथ पंहिंजा हथ घुमाए मुंहिंजो खीर ॾुए हा। सभई चयो, जय श्री हरि। धन्य धन्य बिरज जूं गायूं जे चारियूं बिरजनाथ, अगी सगी ॾुए नित प्यार मंजारूं हाथ। ऐं धन्य आहिनि बिरजवासी जिन खे हर रोज़ श्याम सुंदर जो दर्शन मिले थो। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 23 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।